अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गटरनि जो किनो पाणी रोड रस्तनि ऐं घटियनि ते बीठल। इलाइक़े वासी सख़्त परेशान। मक़ामी इंतज़ामिया तौरु TMO साकिरो अॻो निंड में सुतल। ख़बर मूजिबि दाबेची मिल एरिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनीअ में बरसाति पवण सबबि इलाइक़े जी आबादी वारे इलाइक़े में किने पाणी जो तालाब भरिजी वियो, जेको 6 ॾींहं गुज़रण बावजूदि किनो पाणी न निकिरी सघियो, जंहिं सबबि मच्छरनि ऐं मलेरिया जहिड़े मोदी मरनि पिणु मुंहुं कढियो। ॿिए पासे गटरनि जो किनो पाणी पीअण जे पाणीअ जी लाइन में मिलणु लॻो, जंहिं सबबि इलाइक़े वासी ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पेट जी बीमारियुनि ऐं मलेरिया जहिड़े मोदी मरनि मुंहुं कढियो। इन ई सिलसिले में हितां जे रहवासी अब्दुल मालिक बलोच, शाहिद हुसैन समूह, इशफ़ाक़ अहमद ऐं ॿियनि ॿुधायो त गुज़िरियल 6 ॾींहं पहिरियां बरसाति पवण सबबि किनो पाणी तालाब बणिजी चुको आहे, जंहिं सबबि गंदगीअ जो अज़ाब वधी वियो आहे, जंहिं करे मच्छरनि जो अज़ाब वधी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। हिननि DC ठठो ऐं सिंध हुकूमत खां घुर कंदे चयो त इलाइक़े में मच्छरमारी स्प्रे कराए इलाइक़े में गंदो किचिरो खणाए करे रहवासियुनि खे बीमारीअ खां बचायो वञे। रिपोर्ट शाहिद हुसैन समूह TN न्यूज़ दाबेची।